मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई चल खबर नाहे ने लालू पिणे वलूअ सां कहिड़ो अशर कयो हूंदो। अम्मा कहिड़ो वरी कहिड़ो अशर कयो हूंदई, थोरी घणी बेइज़ती कई हूंदईसि। उहो बि बाबा वलू कहिड़ो इज़त वारो आहे, उहो चवंदो कोन्हे त मां पेस्त जो चेयरमैन आहियां। बेइज़ती जो मूंखे बि डपु नाहे, भली सवाई करे छॾनि शी मुड़ुसु मुंहिंजो। अम्मा तूं रोई छो थी? रोआ हिन ॻाल्हि जे लाइ थी त वरी न लालू को ॾंडु मथां रखी छॾेसि। लेडी बंदूक तुंहिंजो ठका, उहो मां तूं परेशान थी, ॾंडु कोन थो विझेसि। हा बाक़ी हल्की फुल्की बेइज़ती कराए ॼाण पहुतो। अलाह ॾंड खां बचाईंदुसि मुंहिंजे मुड़ुसु वलूअ खे, भली बेइज़ती खणी केॾी बि कंसि, पर मुंहिंजो वलण इहा दिलि ते ॻाल्हि वठंदो ई कोन्हे का। अम्मा चङो मां हलां थो, चिलकड़ी मुंहिंजो इंतज़ारु कंदी हूंदी। बाबल वलू अचे न त बेइज़तीअ जूं मुंहिंजे तरफ़ां मुबारकूं ॾिजांसि। आओ बा तूं हाणे भली वञ, बसि दुआ कजांइसि त कोड़ाइप में हॾा न रुॻो बचराए। दोस्तो जीअं त हिन शैतान जी सज़ा मशकूक थी वई आहे, पर लालू पंहिंजे वात सां ॿुधाईंदो फ़ैसिलो अहिड़ो थींदो जो इन शैतानों को हिला देंगे। ये बेदाई टमाटा जेके टोनी मवाली जे हथ में आहिनि, ये वारे वारे सां ईदन जुमन विलायती कोड़ो ऐं वलू खणंदा ऐं हिक ॿिए जे बूथ खे चुटींदा। उन सां गॾो गॾु ही जेके हेॾा सावा मिर्च आहिनि, इहे बि पंहिंजे वात में विझंदा। इन्हनि जो बि पाण में मुक़ाबिलो आहे। अड़े बेदा भली वधायो, पर सावा मिर्च घटाईंदा वञो, छो त पोइ सां वात सड़ंदो, अलाए कहिड़ा उज़वा सड़ंदा, इस तरह उज़वा सड़ंदा, कमदार कौड़ा। कहिड़ी तकलीफ़ थींदी खाइण खां पोइ ख़बर पवंदी। तो जेका मूंखे मश्करनि जे ॻोठ जे माण्हुनि खे तकलीफ़ ॾिनी आहे, उहा घटी जा। हाणे रड़तो करी मूंखे तकलीफ़ थींदी कोन थींदी, आस्ते आस्ते मां टे ॻणींदुसि। मिर्च खाइण ऐं पैदा हिक ॿिए खे हणणु शुरू कजो, नहीं तो मैं हिला दूंगा। अंग्रेजी में 1 2 3 न चइजांइ, हे असांजे सिंधी मश्करनि जो ॻोठ आहे। हिन में 1 2 3 चइबो आहे, सम्झी थो न ॻाल्हि खे? ओ तूं चुप कर, मां पाण थो चवां। 1 चवां त मिर्च खाइण शुरू कयो, 2 चवां त टमाटा खाइण शुरू कजो, 3 चवां त पोइ पैदा हणजो। ॻाल्हि सम्झव हा न? वक़्फ़े सां 1 2 तारीअ न कर, माण्हू चवंदा मैं पंहिंजे कचे फर खे चटे पई थी अलाए छा। वॾा सादा माण्हू हिन में लूणु मिर्च बि मिलाए दड़बे ते। न ओ हिन जो ज़ाइक़ो अथई, हिन जो मिर्च कोन। मवाली तू वाजो सदर थियो, मां किरी आया ऐं तू खिली थो। पावली मां तोखे ॾिसी कोन थो खिला, मां ॿी ॻाल्हि ते बि थो खिला। हल कूड़ा ॾिसी मूंखे तो, हिते ॿियो केरु आहे जो ॾिसी खिली थो उन्हनि खे? न मुंहिंजी मिठड़ी, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। तो में त मवाली जो साहु आहे। जीअं साइकिल ऐं स्कूटर जे ट्यूब में हवा हूंदी आहे न त पोइ हलंदो आहे न, ईअं मुंहिंजो बि तो में साहु आहे। तोखां छा मां हली बि नथो सघां? पोइ भला ॿुधाईंदे ए ॾंद छो तो कढी? पावली अॼु बेदा ॾाढा भॻवान। छो बेदन जे अंदर लतीफ़ा निकिता आहिनि जो खिल नथी बीहे? ईदन जुमन विलायती कोड़े ऐं वलू सां वाह जी थी आहे। छा थियो उन्हनि खे? सॼी ज़िंदगी एतिरा बेदा कोन खाधा हूंदनि जेतिरा अॼु खाधा अथनि। बेदा त माण्हू रोज़ खाईंदा आहिनि, इन में खिलण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? बेदन खाइण जी ॻाल्हि न आहे, बेदन सां हिक ॿिए खे चुटियो अथनि। जीअं शैतान खे पथरनि सां चुटिबो आहे न, हिक ॿिए खे बि चुटियो अथनि। चप हाणे चङी तरह ॿुधाईंदे त थियो छा आहे? अचो संठू तो वारो भेणियो मूं वारो लालू यार जेको उहो जवान जो पुटु अथई। तोखे कंहिं चयो त जवान जो पुटु आहे? अदा लालू त चाचे रिविस जो पुटु आहे न। छा इन्हे जा बि मिठल वांगर ॿ पीअनि छा? हा इन रिवस वारे पुटु लालूअ इन्हनि ईदन जुमन विलायती कोड़े खे इन्हनि सभिनी खे अहिड़ी सज़ा ॾिनी जो ॾिसी सॼे ॻोठ जा माण्हू खिलच ॿुधा पिया साईं। कहिड़ी सज़ा मिली आहे इन्हनि खे मवाली? बस पावली न पुछ, ॾाढी थी अथनि कसम रस के जो। इहो ॿुधाइण जे लाइ मिंथू कराईंदे छा? हिननि खे चई त हिक ॿिए खे बेदा चुटियो ऐं सावा मिर्च खाओ। पोइ त साईं साड़ में सावनि मिर्चनि जे सूसटनि में पोइ चिड़ अची वञे न अंदर में गिरमाश। पोइ चुटियो हिक ॿिए खे बेदा, अहिड़ा हिक ॿिए खे बेदा आहियूं। कंहिंखे डून में पोइ लॻे, कंहिंखे नून में पोइ लॻे, कंहिंखे हिते कंहिंखे अञा न खिला भला ॿुधा। मवाली छा तो सम्झी? इहे हाणे हरकतुनि खां मुड़ी वेंदा? न मुश्किल आहे, इहे आहिनि गॾ जा पुछ।
चवंदा ना गॾे जो पुठि 100 साल नड़ में विझ वरी कढी सिधो न थींदो इहो त कुत्ते जे पुछे नाले चइबो आहे न। चवंदा उनजे नाले आहिनि पर मां उनजो नालो लोट जो कुतो खाए थो अॼुकल्ह भले भले बेहयाई बादशाही आ। अरे रे मामा हे वलुअ जी एडी बेइज्जती थी आ तो तह कॾहिं थी खिले। बेइज्जती दी केड़ी वडी गाता छो तो पाण के चो न मां बेइज्जतो जो वडो चेयरमैन आया ओ बासी चिलकी के खिलण दे मिठू वञी ॾिस त सही त को बेदो सही सलामत बचियो आहे खणी अच त अम्मा खे फ्राई करे खाराया। मिर्च खाधल आहिनि मिर्च अब हेॾा बेदो हणंदा बेडो पाणी वाटर ते भॼी पियो पए सॼो राज लालूअ अते वलुअ ते खिलायो आ पर हाणे हुनजी भाणे जी हुनजो पुट ॾंत कढी पिया था खिलन। सॼो मश्करनि जो ॻोठ मामा वलूअ ते खिलियो आहे पर जेकॾहिं भाणे जी थी खिले त भेण खे कावड़ थी वठे। मिठू तो पा कर कंहिंजे बेवसीअ ते नाहे खिलबो। अम्मा असां कहिड़ो मामा वलूअ जी बेवसीअ ते था खिलऊं असां त हुनजी बेइज्जतीअ ते था खिलऊं। तू खिले खिले दिल मुझी ठरी पए मुझी भयल जवानी अॼु मरी पए गल चवाए सचो माणे बि चौक चंडरी आ जॾहिं खां मुंहिंजे भाउ सां अचे छा चवां निकाह कयो अथई तॾहिं खां वठी मुंहिंजे भाउ जी बेइज्जती थी आहे कसीरे जो वञी रहियो आहे। हाणे त ख़बर ई कान्हे का त इन ईदन जुमन इन विलायतीअ खां 1.5 लख रुपयनि जो ज़मीन जो वरितई अलाए उहो बि व्यस गिड़काए। बाबल वलुआ चोट जो व्याजी सा खरण त विसारे सघे थो पर व्याज न मासी तो ॾिसजे इन ईदन जुमन विलायतीअ खां या ज़मीन त छा पर ज़मीन जे मथां व्याज बि ज़रूरु वठंदो। छोरा रुगो साल जे कीअं पियो मिठूअ वारियूं लातियूं लवंदे या पुछण बि वेंदे अदे वलूअ खां 30 साल सॼा सारा तोखे गिरह खाराए वॾो कयो अथई। ओ मासी मुंहिंजो पीउ वलू न आहे पीर बश्क वलद अमीर बश्का वलद रहीम बश्क वलद धनी बश्क वलद खुदा बश्क मोए इन्हे ॾेडर वारे चार्जर पुल ॿधी ॾिनी अथई पीढ़ीअ जी कंहिं बच फजी बच तजी वई बख्श ई नथा खुटो पिया। अम्मा अमीर बख्श वलद रहीम बख्श वलद धणी बख्श वलद खुदा बख्श मिठल खे त ॼण ॾाॾनि जी ॾाकण मिली वई आहे। इन पीर बख्श जे पुट खे बाबल वलू कीअं यादि ईंदो। अरे कहिड़ो मूं बाबल वलू खे छॾियो आहे जो मां यादि कयांसि पाण छॾे वियो आहे ज़ाल जे चवण ते लॾे वियो आहे मां हुन जे अङण ते पेर बि कोन रखंदुसि जे हूंदुसि पीर बश्क जो पुटु। हाणे उथी मानी खणी ॾाढी बुख लॻी आहे चिरकड़ी वञो हल किथे आ सॼे गैर खाई खपा न छॾियां खणी थी अचां मानी। ओ कसी तुझे ने सुरन सापड़न सबन इनमें इस पुरन उबा कितने पैसे जी धपका न कटे लगे तो जड़वा कुकड़ जी खुटिए पाए ताजो ताजो बाहर निकवा सब्र कर तमा बटरे पे कटे एकड़ा अगरबत्ती जा घुराया जेके तुझे चौधारी बारा तो मुआ तो मु धप्पा निकरे ऐ जरासी में मरन अगे ही बजट में खसारो लगो पियो वलू जे कने हुकूमत वारन के खबर पवे न त ये बेदाई सा ज़्यान कने तो 20 रुपए की बजाय 30 रुपया करे छडींदा ऐ लालू मुझा मशकरो आ था जो जज़ा उनके पास एड़ी सजाऊं दे जज़ा अरे जज़ा तो तू मुझे कंठ में फिट दी आई अरे सजी उम्र मां कुधा कुधा कम कया पर कने में माए पकड़ में को ना अरे घर का दर बंदर त्यासी अबू मिठल मुकाब जुदा थी वरी मथो किन्ना किन्ना बेदा मुझे बदन ते भगाया कुछ वक्त त मूं इहो महसूस करे तो माण्हूअ जो पुट ई न आया जहिड़ो कढ़ाईअ जी तई आया बलू हाणे घणो बेस थियो बेदन ते उथी वञ को हथ पेरो हण ओ गाड़ी करे ऐं सामान वठी आ त मानी टुकुर पचाए खाऊं मैं बुख ई मरी विया हूं इन बुख तो बुचड़ो बलू हाणे घर खां निकरंदे बि को खाइण पीअण जो बंदोबस्त कंदे या मां पड़ी पाए निकरां न न बाहर निकल जाए मतलब बाहर निकली पड़ी पाए हनी मणको न भञी जाए बरते छो ये जो को तारो पेटी मुसा ना पीरू जो पुला होते तो गोली दो मता ओ न बराई वनी चिलकड़ी हो मिठलो कसे हो अगे पेटी तो के न पूरो करे चरे बाहेडे सारे ने मोए लुधड़े के तो ठीक को
पहिरी माई ईदन जुमन खे दुनिया जा जेके मुंहिंजा पैसा न 1.5 लाख रुपया उहे व्याज समेत वठां ओ ॿियनि कर्ज़नि खे कंदुसि काबू वलू कंहिंखे वणे न वणे वीचार ज़रूर करे। आओ वाह खगा जॾहिं तूं हथ न धोईंदे न तॾहिं तूं तोखे ॾींदे इहे पैसा हथ ई कोन कई धोतल। अदा नंढा जीअं था वॾा उस्ताद विलायतीअ मां त जान छॾाईसी बाक़ी न वल्लू व्याजी ऐं हुनजे व्याज मां कीअं जान छॾायूं। गलती तो तुझी आ ना मुझी तू वडो नहीं जडो ही जडो जेॾी न वल्लो खां ज़मीन जो 1.5 लाख वरितोसीं ओॾी महिल सम्झाया न अदा अधु रख अधु ख़र्च कर तूं चवंदा आहिनि न त सिकड़ी खे जाओ पुट चुमियनि सां मारे छॾी पैसा ॾिसी अंधा त पाण थी पियो मूंखां वॾो त उस्ताद विलायती आहे ओॾी महिल ॻाल्हि हुनखे सम्झ में न आई त इहे पैसा गीचीअ में लॻंदा छो त असां जेका ज़मीन वल्लूअ खे ॾिनी आहे न उनजी लिखत असांखे लालूअ ॾिनी कान्हे। पर ॻाल्हि त ॿुध लालू जी चङमड़ थी वई इहा ॻाल्हि ॿुधी जॾहिं मोटियासीं ओॾी महिल पहिरियों के सघी कुझु त सोचियो आहे कुझु त कयो आहे न ऐं असां सम्झी वञो आहे कि लालू जो ड्रामो आहे। लालूअ जो ड्रामो असां लाइ धरती थी वई आहे ड्रामो हाणे भोलियुनि वारा बीठा बुल ॾियूं। अदा वॾा बुल ॾियण खे छॾ हाणे बिल ॾियण जो सोच बिल ॾियण जो इहो न त वल्लू व्याजी आहे न सॼो कफन बि खाई वेंदो ई असांखे त इहो 1.5 लाख ॾियणो ई ॾियणो आहे पर इन 1.5 लाख में उस्ताद विलायतीअ 25 खां 30 हज़ार त खाधा हाले उन इहे शैतान खां त उगाड़ी थिए न अदा इन खे कोन छॾींदासीं पर हींअर तकड़ा हथ पेर हण त कुझु वल्लू व्याजी खे ॾियूं न त ख़ाली वासा ॾंद टुड़काए असांजे कन टुके वेंदो। हा दा कुझु कयूं था अहिड़ा ॾींहं बि असां ते ईंदा कॾहिं सोचो बि कोन हुआसीं। कोड़ो किथे आहे किथे आहे अरे पन पन कोड़ो आहे मूं सम्झो कोड़ो अची वियो इहो बि वल्लूअ जो वाठो आहे। लालू साहब ईदन जुमन ऐं विलायती तव्हांखे संग समेत मुंहिंजो मतिलबु आहे त सॻ सुधो पकिड़े ॾिना हाणे मुंहिंजो पर प्रमोशन लाज़मी आहे। पर अच्छा अच्छा प्रमोशन जे बारे में ॻाल्हि था कयो मां मथे ॻाल्हायां थो तव्हांजो प्रमोशन थी वेंदो। लालू साहब उतां खे अंतरियां ॾाकण आहे या सेठ आबिद खां मां काठ वारी ॾाकण खणी अचां? ॾाकण छो खणी ईंदे तव्हां जो चयो त मां मथे ॻाल्हाईंदुसि तव्हां मथे ॻाल्हाईंदो न हिते सिग्नल शायदि कमु नथा कनि। ॿुधल हाणे बसि वधीक केलो न खाइजां मां त छेलो बि खाईंदुसि ऐं केलो बि खाईंदुसि। लालू साहब डज़न खनि केला ॿिया बि घुरायो आहे खाइण में ॾाढो मज़ो थो थिए। ॾाढो हमज़ो थो अचे असां ॾाढे हमज़े कीअं ख़बर पई त असांजे मान में अजाणो आहे। अरे मां थो चवां त मज़ो थो अचे हमज़ो नथो अचे मथे जा सूर असांखे मंज़ूर थो अचे ईसा मुंहिंजे ॻोठ में इहा ख़बर कंहिं कई आहे त ॿुढल एॾो वॾो कारनामो कयो आहे। ईसा ख़ाली आहिनि खीसा हुकुम कर साहब। इन बोड़े सां मथो न हण चुप कराईसि असां डिस्कस कयूं पाण में। ओके सर। लालू साहब असां हेॾो वॾो कारनामो कयो आहे मोकिलियो त असां किंजर कोन्ह थियो। तव्हांजो हिते हुजणु लाज़मी आहे उन्हनि शैताननि खे सज़ा मिली आहे माठ करे कोन वेहंदा छो त उहे कॾहिं अथई जेके मालिकनि खे बिटूं हणंदा आहिनि। साहब 2-3 ॾींहं मोकल मंज़ूर करायो छा जो नंढे साले जी सुखा बासिल आहे मां ॻोठ मां थी अचां। ॿियो बि सालो थई छा इन कारे खां पोइ? बसि लालू साहब असांजो महकमो आहे ई अहिड़ो जो साले जी सुखा जी मोकल बि नथी मिले लखनि किलो जा केस था हलियूं त चाहवाना पाणी हाणे ॿी आहे। उस्ताद विलायती इहो तूं सुठो नथो करी पैसा गॾिजी खाधा आहिनि व्याज बि गॾिजी भरणो पवंदी। मां रुपयो न ॾींदोसांव लालू बनी तव्हां ॿिन्ही खे ॾिनी हुई मूंखे न ॾिनी हुई डीज़ल ते। उस्ताद विलायती इन ज़मीन ते जेको 1.5 लाख रुपया वरितोसीं उहे पैसा त गॾिजी खाधासीं न हाणे वल्लू व्याजी उन 1.5 लाख ते व्याज बि घुरे थो उहो त गॾिजी ॾियणो आहे न पैसा ॾियणा पवंदो ई नमूनो न कर। नमूनो तव्हां था कयो या मां थो कयां? अरे तव्हांजे करे मां बदनाम थियो आहियां। उस्तादी शागिर्दी पंहिंजी जॻह ते लेखो लेखो थींदो आहे वञी लेखो वल्लू सां कयो न त व्याज जा पैसा तव्हां ते केतिरा कयथि मूंखां छाजे लाइ था पुछो डीज़ल ते? हिसाब किताब तुंहिंजा वॾा बि ॾींदा जुमन जांडरा ईअं जिंद कोन छॾींदुई। मां जेको तव्हांखे शैतानी जो सॻो ॿधो उहे पैसा मूंखे केरु ॾींदो? मां शैतानगिरी जी कंहिंखे ट्यूशन ॾियां त मूंखे केतिरा पैसा मिलनि हा अञा तव्हां मूंखे नुक़सानु विधो आहे डीज़ल ते। उस्ताद विलायती शैतान असां तुंहिंजा शागिर्द आहियूं ना फरमान पैसा ॾे न त नाफ़रमानी थी वेंदी। तव्हां मूंखे छा कंदो? गधा मोबाइल तव्हांखे ॿुधायां त कहिड़नि ऑफिसरनि सां मुंहिंजा वास्ता आहिनि। गधा मोबाइल चङनि जी चापूड़सी करे उन सां गॾु फोटू कढाईंदो आहीं सभु ख़बर आहे तुंहिंजी शैतानगिरी जी। तव्हां बि कन खोले ॻाल्हि ॿुधो रुपयो न ॾींदोसां हिकिड़ो टको डीज़ल ते वात न पटियो
वही पाण भरियो तव्हांजो रस्तो अलग मुंहिंजो अलग हलो छा कंदो पैसा दे पो भली छॾे वञ मुंहिंजे हथ में ॾिसो आङुरियूं घणियूं आहिनि 4 आङुरियूं हिकु आङूठो हिकु आङूठो पोइ पैसनि खां बि आङूठो अथव डीज़ल ते हुकमदार कोड़ा काॾे मां त वेंदुसि जाॾे काॾे मां कमदार आहियां तव्हां अॼु भला सिविल ड्रेस में ड्यूटी था कयो छा बाबा ड्यूटी कोन था कयूं ऐं ॻोठ में कजो थी पियो ओॾां था वञूं आबा दुआ घुरण था वञो न भत खाइण था वञूं भत ते ॻाइण था हलो पैसा ॿुधायां न त मां 2-3 कलाम त यादि कया न हिन में रुगो माई जीवण जो कलाम यादि अथई तो त चओ त खाइण था वञूं हे त भत ते ॻाइण थो हले ऐं सोफ़ कज़ीअ ते कमदार कोड़ा तोखे त ख़बर आहे ही बोड़ो आहे हर ॻाल्हि ॿच करे ॿुधंदो आहे उच करे ते ॿुधंदो अरे ॻाल्हाई मंडा कीअं थो मां को कुतो आहियां न कमदार कूड़ थो हणे सुतली साहिब को हुकुम कंदो आहे न त मां ॿुधी वेंदो आहियां अरे कोड़ा हिन सां ॻाल्हाईंदे त फांसी विधे दिमाग़ पंचर करे छॾंदी पंचर छंछर न कमदार अॼु आचर सूमर जी रात आहे अलाए न सघे छा थियो रुगो कूड़नि जे मथां कूड़ अथसि शाबाश आहे सुतली साहिब की तोखे जो हिन सां मोह ॾियो था ऐं जेकॾहिं मुंहिंजी ज़ाल हुजे हा ऐं पसंदि जो परिणो करे हा न तॾहिं बि पहिरें ॾींहुं तलाक ॾियां हा छॾी हिन ॿोड़ी खोदी खे पहिरें इहो ॿुधा त तूं वञी काॾे थो बाबा वञा तो भोतार वलू जे व्याज जी उगाड़ी करण कोड़ा व्याज वठण वारा ॾियण वारा दोज़की थई इहो तो वारो भोतार बि दोज़क में वेंदो ऐं तोखे बि पाण सां गॾु दोज़क में वठी वेंदो अरे सुठो इन में त इन किने जी कमदारी करण छॾे ॾे कसम आहे मूंखे नाने नबू कमदार जो जेकॾहिं मूंखे को हाजी ज़मींदार मिली वियो न त इन वलू व्याजी जी कमदारी छॾे ॾींदुसि बाबा छो त मां आहियां कमदार कोड़ो वलू वटि अहिड़ो थी रहा सोड़ो जो हाणे सवड़ में बि सी थो लॻे सेवण में मींहुं थो पए हाँ उते बालाल सरकार आहे न त रहमत ई रहमत आहे सनी सनी बूंद हिते अहिड़ा निभागा आहिनि केॾी गर्मी लॻी पई अरे बस केड़ो किरई सवेर गाड़ी बड़ पतो किरी हल कोड़ा हलू था वठी वञ पंहिंजी मुसीबत खे तोबा अलाए कीअं पुलिस महकमो मोह थो ॾिए हिन ॿोड़ी झार खे नाज़रीन जीअं त पहलवान मैदान में लथियल आहिनि ॿिन्ही जा हथ पइजी विया आहिनि पंजनि कोडरुनि में ऐं कम खे पटियूं वेठा आहिनि जेको हिननि मां थकिजंदो ऐं अॻु में किरी पवंदो उहो ई भंग जो कूंडो घोटींदो छाणींदो तयारु कंदो पंहिंजे हथनि सां प्यारींदो इन जे करे मां सम्झां थो त ही ॿई मूंखे प्यारा बि ॾाढा आहिनि असुल दिलि थी चवे त हिननि सां सॼो ॾींहुं वेठो हुजां तॾहिं कमु कंदा न त हूअं मार पेर भॼी न वञनि बहरहाल पहलवान जा हथ भॼी विया आहिनि ओहो आकुर हाणे ज़प जो जबर हा तूं छो बि कयो हा बिजबला अला तो हाल हा ईअं कम खे पटियो टक ढिंगी टक टिकी टक ढिंगी टक ढिंगी टक ढिंगी टक टिकी टक मुंहिंजे वाछुनि में सूर पइजी वियो आहे मार पे कोन था थकिजनि किरे मुक़ाबलो ड्रा था कयूं न त लोड़े मरी विदासीं उस्ताद करायो मुक़ाबलो पंहिंजे फ़ाइदे जे लाइ उहो कीअं उस्ताद पाण चुप कयो वेठो आहे कमु बि असां खां थो कराए वरी जेको हाराईंदो प्यालो ठाहे वरी उनखे प्यारींदो सॼो नुक़सानु असांजो थियो न कयूं कमु बंदि हा कमु बंदि कयूं हल उस्ताद असली बुख हड़ताल नाज़रीन माफ़ कजो आवाज़ मुंहिंजो नथो अचे तो छा थियो अलाए ख़बर न आहे उस्ताद असांखे चई आहे त हली बनीअ जो कमु कयो बाक़ी मुक़ाबले जो असांखे कूड़ो ॾटो ॾेई असांखे लोड़ाए सॼी बेख कढी छॾी अथई ऐं पाण आराम सां वेठो ईंदो अरे भेजू कीअं मां वांदो वेठो आहियां हितां ॿई कमु पिया था कयो त अनाउंसमेंट मां बि थो कयां न हे ॼाड़ी हणण को कमु न आहे छा हे मल पहलवान लहंदा आहिनि मैदान में विस्तरो कीअं ॻाल्हाईंदो आहे वीचारे जूं वाछूं ई छिकिजी वेंदियूं आहिनि सलाम कयो हुन जवान खे अॼु उहो कमु मां पियो कयां हुन वटि तुलारी अलॻि हूंदा आहिनि मां त पंहिंजे वाट सां पियो वॼायां महिनत तव्हां खां त वधीक मां थो कयां अञा तो चई त मां कुझु कोन पियो कयां उस्ताद ने चालाकी जे करे ईदन ऐं जुमन विलायती जी शागिर्दी खां छॾे विया आहिनि उस्ताद एतिरो न लोड़ा जो तोखे सलाम ई न कयूं अरे उहे त विलायती जा सॻे ॿधा शागिर्द हा उहे अलॻि कीअं थींदा उस्ताद ने शैतान खे हण गोली असांजो सोच असली बुख में साह थो वञे उस्ताद बुख ते लोड़ाए शागिर्द जी बेख कढी छॾी अथई बाबा मां तव्हांखे सम्झां थो तव्हां दम पटे वरी कम खे लॻी वञिजो हा न ईअं टोटनि वांगुरु वेही न रहिजो मां वञा थो तव्हांजे लाइ मानी जो बंदोबस्तु कयां थो हूअं जेकी दाल रोटी जा खणी अचां हा पर हाणे तव्हां जहिड़ा मुड़ुसु माण्हू एतिरो जो कमु था कयो त कुकुर त तव्हां लहणो न त इन जे करे सोचां थो त बाबा कुकुर
कंहिं न कंहिं फार्म ते वञा थो मटा को मुंहुं वल उछलियो हुजेनि पर पोइ बि चवां थो त हराम शइ तव्हांजे लाइ सही न आहे छो त तव्हां बि हराम हू बि हराम 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 सां मिलंदो सफ़ा हराम थी वेंदो ताज़ो कुकड़ थो वठां पर थोरी देरि लॻंदी दिलि में न कजो कुकड़ जे आछिरे कम खे पटे रखिजो बसि मां जीअं अचानक अछ लॻी पई हुजे हीअ वेह केरु बि न अभी जे मां उथारे केरु मरी वियासीं बसि सिधो सिधो अचां थो मां मानी खणी थो अचां मानी अमर पावली अॼु त ख़िदमत बि ॾाढी कई अथई कुर्ब बि घणो ॾिनो अथई अलाह औलादी कंदी पर मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई अॼु मासी अदी लाली जेका ॻाल्हि मूंखे सम्झाई आहे न मूंखे सम्झ में अची वई आहे त ससु खे माउ जो दर्जो ॾींदा आहिनि ऐं हुनजी इज़त बि कंदा आहिनि अड़िया मां पावली अॼु मूंखे सफ़ा किरोड़ थी लॻे पई इहो अम्मा जे हर नुंहुं इहा सोच पंहिंजे ससु जे लाइ रखे न त अम्मा मन बि माड़ियूं थी वञनि मासी तूं बि असांखे दुआऊं कर त मवाली जो फसल सुठो लाहे असां बि अदी लाली वांगुरु महल ठारायूं अलाह कंदो अम्मा अलाह कंदो रिथियूं रास अलाह कंदो सुठो फसल लहंदो मुंहिंजे मवालीअ पुट जो कणे मां केच थींदसि असली कणे मां खरार थींदसि आमीन सुमा आमीन अम्मा हाणे मां हलण जी कयां वो चिलकणी इंतज़ार कंदी हूंदी ठीकु आहे मासी तूं भले हल पर अदी चिलकणी खे मुंहिंजा सलाम ॾिजां अमड़िया खे ते मां चवंदीमांसि पर तूं बि मवालीअ जो ख़्यालु रखजांइ अमड़ हाज़िर मासी मां ख़्यालु रखंदीसांसि मवाली जो अलाह अलाह वॾी हयाती ॾींदी सेठियाणी सिर ॾींदी आहे पर सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी सिर बि तव्हांजो सुर बि तव्हांजो मां हलां अरे कमदार कोड़ा ने हाल वाल काजे पंध पियो आई भोतार वल्लू जे चवण मुताबिक तव्हां ॾे पियो अचां बाबा अरे हेॾे कोड़ा मूंॾे पंध न कदो कर ॿुधां वञी पंहिंजे बाबल वल्लू खे त हाणे मिठल कोन ईंदो अरे तोखे वठण कोन पियो अचां भोतार वल्लू जेको तो ते ख़र्च कयो आहे न वो कैलकुलेटर ते वेही हिसाब किताब कयो अथसि हो व्याज सुधो सभु वठंदई ऐं मूं जेका हुनजी सेवा कई आहे बाबल 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 घणा दफ़ा चयो आहे करोड़ त थी वियो हूंदो रुगो बाबल करे करे जेकॾहिं इन लफ़्ज़ जो बैंक में अकाउंट खोलण रहिया हा न त करोड़पति थी वञा बाबल वल्लू वटि तुंहिंजी दुके खां वठी दवाउनि ताईं पर्चियूं पयूं आहिनि उन्हीअ जो व्याज सॼी ज़िंदगी कोन लाहे सघंदे इन्हीअ जे लाइ इज़त इतराम सां मुंहिंजे व्याज वारा पैसा ॾेई इन व्याज वारी वाढ मां पाण खे आज़ादु करा न त पोइ मुंहिंजी ख़बर अथई माया कमदार कोड़ो अहिड़ो कंदो सां सोड़ो जो सवड़ में पिसी लॻंदी हा हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका हाणे कोड़ो बि मूंखे सोड़ो करे अरे ॾे चव वञी पंहिंजे वल्लूअ खे त मां किर न आहियां जो मूंखे विचां खणंदो कहिड़ियूं हराम पायूं कंदो हो ही मिठल पुलिस खे ॿुधाईंदे देरि कोन कंदो ख़ुदा हाफ़िज़ त वॾी खतरे वारी ॻाल्हि ॿुधाए छॾी वञा बाबल वल्लू भोतार खे ॿुधायां त छोरे मिठू वारी बंदूक अञा ठका पई करे ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।